खबरुन अपडेट सिलसिले के अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मूजिब खोड़ा भरसा रीडर जी रहवासी सस्सी उम्र 24 साल किसान सेंटर गंबट में डिलीवरी दौरान डॉक्टर फरजाना शेख जी नाअहली सबब फौत थी वई। वारस गुलाम अकबर उजड़, रज़ा महमद उजड़, बाबू उजड़, इम्तियाज़ उजड़, गदा हुसैन महमद अली गंबट शहर में एहतजाज कंदे मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टर फरजाना शेख जी नाअहली सबब फौत थी वई आहे। असां गंबट थाने ते एनसी दाख़िल कराइण लाइ वियासीं। एसएचओ गंबट खलील शेखो बाअसर हुजण करे एनसी दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। लाश गंबट शहर में मेन चौक ते रखियो धरणो हयो आहे। उन्हनि एसएसपी खैरपुर डीआईजी सखर के अपील कई त नाअहल एसएचओ गंबट हटाए असांखे ॿियो एसएचओ ॾिनो वञे जीअं असां सां इंसाफ़ थी सघे। करप्ट एसएचओ हटायो खलील शेख के गिरफ्तार करे कानून के कटहरे में आणे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे जीअं असां ग़रीबनि सां इंसाफ़ थियणु घुरिजे। मज़लूम आहियूं, असां शहर वारनि खे बि अपील था कयूं असां सां गॾिजी अची असांजे खून जो इंसाफ़ कयो। ऐं असां हिन वक़्तु जॾहिं कोई पंहिंजो लाश रोड ते न खणींदो आहे, जंहिंजो ज़ुल्म थींदो आहे जंहिंसां उहो लाश खणींदो आहे, पर एसएचओ गंबट खे कोई हया न आहे। हू शराबी आहे, हुन शराब पी करे असांखे थाने में चंपा हणी कढी छॾियो। असां डीआईजी खे अपील था कयूं अहिड़े लागर एसएचओ ते एफआईआर कई वञे ऐं अहिड़े एसएचओ खे हटायो वञे जो मज़लूम जो इंसाफ़ थिए। तुझे घर में न्यारियूं न आहिनि छा? खलील शेख जे घर में न्यारियूं न आहिनि जे खलील शेख कोसगाह खोलियो आहे। इहो कोसगाह सील कयो वञे, इहो कोसगाह बंदि करायो वञे। ये जुल्म न थे जी असां सां जुल्म थियो आहे। असां मीडिया के भी अपील था कयूं ऐं ख़ुसूसन एसपी साहब के अपील था कयूं त एसपी साहब तू अहिड़े लागर एसएचओ खे हटा। ही लागर एसएचओ शराबी एसएचओ असां गंबट खे न खपे। ही गंबट खे अहिड़ो लागर एसएचओ न खपे जेको मज़लूमनि खे मारे ऐं 2 लख रुपया वठी असांजो खून गुम करणु चाहे थो। ऐं खालिद शेख ऐं खलील शेख ॿई कोसगाह खोलियो आहे, अहिड़ो कोसगाह इहो बंदि करायो वञे।